खैरपुर रिपोर्ट अब्दुल रज़ाक शहर SSN न्यूज़ जे ब्यूरो चीफ साफ़ी गुलाम हुसैन जमाली ते कातलानो हमलो। SSN न्यूज़ जे ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जमाली जे चवण मूजिब त मां रानीपुर खां शाम जो 8 बजे भाॼी वठी वापसि सिमा नाले ते पहुची घर आयुसि पए त अचानक ते नामालूम मोटरसाइकिल सवार मुंहिंजे मथां पिस्टल ताणे चंबर कयो। विच में ट्रक अची वई जंहिंजो मां वंझ वठी गाॾी भॼाए सिम नाले ते पहुतुसि। जॾहिं त अहिड़े वाक़िए जी कुंभ थाणे जी हद मोमिन महर चौकी ते NC दाख़िल कराई आहे। SHO कुंभ SSP खैरपुर DIG सखर IG सिंध खां मुतालबो करियूं था त असां साफ़िन खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। अदामा पाण साफ़ी आहे SS न्यूज़ जो गुलाम सिंह ब्यूरो चीफ। जीअं त रानीपुर मां भाॼी वठी घर पंहिंजे रवानो थियूं था रानीपुर वारी पुलुक मां मोटरसाइकिल पोयूं थी 3 ॼणा जो ट्रचिंग थी 3 ॼणनि हिकिड़े सिधो ट्रक में आई बजाए जो पासो हटी वई जामो जी गाॾी खां इहो रबत ॼाणे ॿुधिबो आहे। ट्रक जो पासो करे भाॼी वञी बचा कयो। हिननि जे मां ॾिठो त हिननि बाईपास ॾेई नगर जा बाईपास तरफ़ रवाना थिया। नवाबशाह रोड हा नवाब रवाना थी NC मोमिन मार ते हे बाबू सां वाइदो थियो आहे। NC करे मां पंहिंजो वेही रहियो आहियां। हाणे SSP खैरपुर DIG सखर साहब सिंध हाजी साहब खे असां साफ़ हिन खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। बेगुनाह असां साफ़ हिन तां ज़ुल्म थियो थो वञे, असांजा इंसाफ़ थियो वञे। आला अख़्तियारनि खे अपील थी कजे हक़ सच जो असां आवाज़ लिखूं था। इनजे करे असांजे हमला थियनि था, असांजे तशद थियनि था। तव्हांजो कंहिं में शक शुबो त न आहे? न सही कंहिं में शक